अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला इंसान खे न दुनिया में मोकिलियो ऐं हर इंसान जे लाइ खाधे पीते पाणीअ जो बंदोबस्तु कयो अथई। अल्लाह जा ख़ज़ाना आहिनि पाणीअ जा, अल्लाह जा ख़ज़ाना आहिनि मेवनि जा, अननि जा, लेकिन उन ख़ज़ाने मां तव्हांखे खणी अचिणो पवंदो। अल्लाह इहो सिस्टम कोन कयो आहे त तव्हांखे घर वेठे तव्हांखे मानी पहुचाई वञे। इहो हज़रत बनी इसराइल सां ईअं थियो हो। हीअ दुनिया दारुल असबाब, रिज़्क़ लाइ तव्हांखे कोशिशि करणी पवंदी, लेकिन उहो अवेलेबल आहे। ईअं नाहे त पाणी कोन्हे, ईअं नाहे त खाधो कोन्हे, इहे सभु शयूं आहिनि, तव्हांखे पाण आणणियूं पवंदियूं ऐं उन्हनि खे आणण ते जेको ख़र्चु अचे थो उन लाइ तव्हांखे मज़ूरी महिनत करणी पवंदी। इहो अलाह जो निज़ाम आहे। लेकिन उन रिज़्क़ खे आसानी सां हासिलु करण जे लाइ ऐं असीं चाहियूं कि अल्लाह साईं तुंहिंजा त ख़ज़ाना भरिया पिया आहिनि पर मूं ताईं नथो पहुचे, मूंखे तंगी आहे या मां एतिरो कमाए कोन थो सघां। अॼु क़ुर शरीफ़ मां इहो असां रब जल जलालो खां ॾिसंदासीं त इन सिलसिले में असांजी कीअं थो रहनुमाई करे। तंहिंजे करे क़ुर शरीफ़ में आहे कानून रिज़्क़। पहिरीं ॻाल्हि त हीअ हिकिड़ी आयत आहे जेका जनरल रूल आहे अल्लाह जो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ अन्न अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ। कंहिं बि इलाइक़े जा माण्हू जेकॾहिं अल्लाह ते ईमान आणनि ऐं पोइ आख़िरत जे हिसाब खां डिॼनि ऐं जेकॾहिं उन खां को गुनाह थिए त बख़्शाए वञनि, माना इहा वत्तक़ौ जी माना आहे त अल्लाह चए थो त पोइ उन्हनि माण्हुनि खां मां एॾो ख़ुशि थो थियां, उन ॻोठ सां मां एॾो ख़ुशि थो थियां जो लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाए वल अर्द, त आऊं उन्हनि जे लाइ ज़मीन आसमान मां बरकतूं खोले थो छॾियां। वलाकिन कज़बू, पर जेकॾहिं ईअं न कंदा, अल्लाह खां न डिॼंदा ऐं हिन दुनिया खे चंबड़ी पवंदा, अख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, पोइ छॾींदोसानि कोन, पोइ ज़रूरु हिन ई दुनिया में तकलीफ़ ॾींदोसानि पंहिंजे अमलनि जे करे। रिज़्क़ ॾिए केरु थो? असां त ॾिसूं था त कमायूं था, रिज़्क़ मिले थो, पर अल्लाह ताला फरमाए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून, कि मां जिन्हनि इंसाननि खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। मां उरीद मिनहुम रिज़्क़िन, अल्लाह चए थो मां को तव्हांखे मज़ूर करे कोन रखियो आहे जो तव्हां कमाए मूंखे मानी खारायो, जीअं सेठियूं कंदा आहिनि या ज़मींदार कंदा आहिनि। वमा उरीद ऐं युतैमू, न को अल्लाह चए थो मां चाहियां थो त तव्हां मूंखे ताम पहुचायो, बल्कि इन्नल्लाहु रज़्ज़ाक़, रिज़्क़ ॾियण वारो अल्लाह आहे। ज़ू कुवतुल मतीन, उनजी ताक़त वॾी आहे, जंहिंखे चाहे तंहिंखे रिज़्क़ ॾेई सघे थो। हदीस शरीफ़ आहे जंहिंमें तिरमिज़ी जी, इन अल्लाह ताला यक़ूल, अल्लाह ताला फरमाए थो या इब्न आदम, ए इब्न आदम तफ़र्रग लिइबादती, जेकॾहिं तूं पंहिंजो वक़्तु मुंहिंजी इबादत लाइ फ़ारिग़ कंदे, या मिसाल तौरु अज़ान अचे थी दुकानु बंदि कंदे, अज़ान जो आवाज़ु ॿुधी धंधो रोकींदे, गाॾे ते कपिड़ो विझंदे, अमला सदरक ग़िनन, त आऊं तव्हांजी दिलि खे ग़नी करे छॾींदुसि। व असुद फ़क़रक,
त तोखे मां आसूदगी ॾेई छॾींदुसि, तंगी तोखां दूरि कंदुसि। वैला तफ़ल, पर जेकॾहिं ईअं न कंदे त मलात यदई क शुगलन, पोइ आऊं सज़ा तौरु तोखे एॾो बिज़ी करे छॾींदुसि तोखे टाइम ई कोन मिलंदो। 24 कलाक वठि में लॻो पियो कोन्हे। वलम असुद, ऐं तूं इन मां तुंहिंजी अञा पेट कोन भरबो, सज़ा मिलंदी। वाक़ई के माण्हू ॾाढा बिज़ी हूंदा तॾहिं बि पूरी कान थी पए। भई तूं 24 कलाक भॼ भॼां कई, अलाह ताला फ़रमाए थो ईअं न आहे। जेकर तव्हां अलाह जे लाइ वक़्तु फ़ारिग़ कंदव, अज़ान ॿुधी या कम छॾे ईंदव, त अलाह चए थो मां तव्हांजी हेल्प कंदुसि, तुंहिंजी दिलि खे ग़नी करे छॾींदुसि। ॿी ॻाल्हि त रिज़्क़ अचे किथां थो? असल में रिज़्क़ जा फ़ैसिला आसमान में था थियनि। रिज़्क़ आसमान लहे थो। क़ुर में चए थो वफ़िस समाए रिज़्क़ुकुम वमा तुअदून, जेको तव्हां सां वाइदो कयो आहे ऐं तव्हांजो रिज़्क़ आसमान मां थो अचे, उतां फ़ैसिला था थियनि, हिनखे हेतिरो मिले, हिनखे हेतिरो मिले। अलाह चए थो इन ॻाल्हि ते यकीन कयो। कीअं यकीन कयो? चए थो त रब समाए वल अर्द इन्नहुल हक़, इहा जेका रब सां ॻाल्हि कई आहे एॾी सची आहे। जीअं हाणे हिकिड़ो मिसाल थो ॾिए, जीअं हूअ शइ सची आहे। उहो कहिड़ो मिसाल थो ॾिए? तव्हां सभु चवंदो वाक़ई मिसल मां अनकुम तंतिकून, ईअं जीअं तव्हांखे यकीन आहे त मां ॻाल्हाईंदुसि त आवाज़ु निकिरंदो। इहा ॻाल्हि सची आहे न? तव्हां जे ॻाल्हाईंदो आवाज़ु निकिरंदो न, जीअं तव्हांखे इन ॻाल्हि ते यकीन आहे त मां ॻाल्हाईंदुसि आवाज़ु निकिरंदो। अलाह चए थो इहा ॻाल्हि बि इन सची आहे त तव्हांजो रिज़्क़ आसमान में आहे। अलाह फ़रमाए थो हुवल लज़ी युरीकुम आयातिही, अलाह ताला तव्हांखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारे थो। उहो युनज़िल लकुम मिन समाए रिज़्क़ा, ऐं तव्हांजो रिज़्क़ आसमान मां लाहे थो। वमा यतज़क्कर इल्ला मन युनीब, इहा ॻाल्हि उहो सम्झंदो जंहिंखे अलाह ॾे मोटण जो यकीन आहे त मूंखे हिसाबु किताबु ॾियणो, उनखे जल्दी सम्झ में अची वेंदी। बाक़ी हिकिड़ो माण्हू खे यकीन न आहे त पोइ हिसाबु ॾियणो आहे, पोइ पियो सोचींदो। ॿी ॻाल्हि त अलाह ताला हिन दुनिया जे निज़ाम खे हलाइण जे लाइ जॾहिं कंहिं रूह कंहिं ॿार ॾींदो आहे कंहिं घर में, त उहो फ़ैसिलो उते ई कंदो आहे त हीउ ॿार बादशाह जे घर में मोकिलियां, या हीउ ॿार अमीर जे घर में मोकिलियां, या हीउ ॿार मज़ूर जे घर में मोकिलियां, या हीउ ॿार फ़क़ीर जे घर में मोकिलियां। या अलाह जा फ़ैसिला। लेकिन इन जो मतिलबु न आहे त जेकॾहिं को फ़क़ीर जे घर में ॼाओ आहे त ॿार जेको आहे सो तरक़ी करे अमीर नथो थी सघे। उहो बि थी सघे थो, खाना मटाए सघजंदा, उहो इंसान ते पंहिंजे ते आहे। जेतिरो अलाह सां सोबत रखंदो अलाह रिज़्क़ में आसानी करे थो। लेकिन इहे इन लाइ तबिका कयईं जे इहो न करे त दुनिया जो निज़ाम हली कोन सघंदो। मज़ूर न हूंदा, सभु सेठियूं हूंदा, पोइ केरु घर ठाहींदो, केरु बनियूं कंदो, केरु हारी थींदो? मुमकिन ई कोन्हे। हे तव्हां सभु कपिड़ा पायो वेठा आहियो न, पोइ कंहिं सिबिया आहिनि? दर्ज़िन न। जे इहो तबिको न हुजे तव्हां पाण सिबंदव? केतिरो इंसानु कमु करे सघे थो? अलाह इहो थो चाहे। अलाह फ़रमाए थो वमा मिन दाबतिन फिल अर्द, को बि साह वारो जेको ज़मीन में आहे, इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा, उन्हीअ जी रिज़्क़ जी ज़िमेदारी अलाह ते आहे। लेकिन उन्हीअ जे लाइ उन माण्हूअ खे असबाब अख़्तियार करणा पवंदा। मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े दफ़े चई त बसि मां वेही थो रहां, ॾिसां अञा मानी पहुचाए। रिज़्क़ जी ज़िमेदारी अलाह जी। 3 ॾींहं थिया जॾहिं बुख लॻसि वेही आयसि। चई मूसा अलैहिस्सलाम इन मानी कान मिलंदी, उथ कुहाड़ी खण, रसी खण, कमाए, पोइ सबबु अख़्तियार कर, तुंहिंजे परदे में तोखे रिज़्क़ ॾियां। हिते अलाह डायरेक्ट न ॾींदो, को न को सबबु अख़्तियार करणो पवंदो। जॾहिं बीबी मरियम हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी माउ सूर थियसि त वञी खजीअ जे वण जे पासे में वेही रही। अलाह छा थो चएसि? चएसि मरियम, पाणीअ जो चश्मो त मूं हलाए छॾियो आहे, पर हाणे तूं छा करिजो, थुड़ खे लोड। मूंखे तव्हां ॿुधायो त खजीअ जे थुड़ वटि वेही तव्हां लोॾींदो, लुॾंदो खजीअ जो वणु? ऐं उहा औरत आहे, सूरनि में आहे, ॿार पियो थो ॼमे, उनखे चए थी त हथु हणी लोड। हुन हथु हयो त लुॾी मथां कतलूं किरियूं। माना असबाब अख़्तियार कराईंसि न, असबाब अख़्तियार कराईंसि न। हालांकि लोॾण जो सुवाल ई कोन थो पैदा थिए। चईसि लोड हुज़ी,
लोॾीस ऐं त कतल किरी वियो आहे खाधई। तंहिंजे करे ॿिए रिज़्क़ अलाह तो, लेकिन असबाब इख़्तियार कबो आहे। चए थो हर कंहिंजो रिज़्क़ अलाह ते आहे। वयालम मुस्तक़रहा व मुस्तौदअहा, अलाह खे इहा बि ख़बर आहे त असांजो रिज़्क़ कहिड़े ख़ज़ाने मां अचे थो, कहिड़े स्टोर मां अचे थो। हींअर शाम जो तव्हां रोज़ो खोलींदव या कणिक खाईंदव या चांवर खाईंदव, आख़िर ये कणिक चांवर ये दाणनि मां ठहिया आहिनि। उहो दाणो किथे ॼाओ, कहिड़े गाॾियुनि ऐं ट्रकुनि में हलियो, किथे शहर में पहुतो, उतां तव्हां कीअं खणी आया, कीअं तव्हां कयो, तव्हांजे वात में वियो, इहो सॼो ट्रेवल इनिशियली अलाह वटि हुई। इहो थो ॻाल्हि करे अलाह सां। कुल्लुन फी किताब मुबीन, अलाह चए थो सॼी ट्रेवल हिस्ट्री अलाह चए थो मुंहिंजे किताब में लिखियलु आहे, त तव्हां किथां था खाओ। जेकॾहिं चऊं था न सभिनी खे अलाह साईं रिज़्क़ कुशादो करे सभु सेठियूं थी वञनि, पोइ छा थींदो, उहो क़ुर खां ॿुधूं था। वलौ बसत अल्लाह रिज़्क़ इबादिही, जेकॾहिं अलाह ताला सभिनी खे रईस करे छॾे, हर कंहिं वटि 20-20 करोड़ हुजनि, पोइ छा थींदो, पहिरीं त लबगाओ फिल अर्द, वॾी बग़ावत थींदी छे माण्हुनि में, सभु को पेट भरियो पोइ त लठियूं वणंदा। वलाकी युनज़िल बिक़दरिन मा यशा, पर अलाह हर तबिके खे उन जे हैसियत मुताबिक़ उनखे रिज़्क़ ॾिए थो, छाकाणि त इन्नहू बिइबादी ख़बीरुम बसीर, अलाह ताला पंहिंजे बाने जे स्टेटस खे चङी तरह ॼाणे थो त उनखे केतिरो ॾियां। लेकिन असांजे मथां छा आहे त अलाह ताला चए थो अलाह जे ॾिनल रिज़्क़ मां हलाल खाओ। छाकाणि त जीअं मूं तव्हांखे ॾसियो त हिकिड़ो इंसानु आहे, ॼमण खां मरण ताईं जेतिरा चांवरनि जा दाणा खाइणा अथसि उहे खाईंदो। 2-3 जेकॾहिं एक्स्ट्रा हुनजे वात में वेंदा त मरण महिल उहो गुस्ल महिल वात मां निकिरंदा ॿाहिरि वेंदा, कोन खाई सघंदो। साॻे नमूने सां ॿियूं शयूं, साॻे नमूने सां कैश बि फिक्स आहे त ही मरण खां ॼमण ताईं केतिरो कमाईंदो। लेकिन हिकिड़ी शइ हुनजे हथ में आहे त हलाल करे वठे या हराम करे वठे, मिलंदो ओतिरो ई। लेकिन हराम जो नुक़सानु इहो आहे त पूरत कान पवंदसि, पेट कोन भरबसि। ऐं हलाल मां इहो आहे त बरकत थींदी, किनायत थी वेंदसि। अलाह जे ॾिनल रिज़्क़ मां हलाल खाओ। या अय्युहल लज़ीन आमनू ला तुहर्रिमू तय्यिबात मा अहलल्लाहु लकुम, अलाह ताला फरमाए थो ईमान वारो, जेके शइ तव्हांखे मां हलाल करे ॾिनो उनखे हराम न कयो। मतिलबु आहे त पंहिंजे बच्चनि जे लाइ जेको खणी था वञो, पंहिंजे हथनि जी कमाई खणी वञो, पराओ खीसो कटींदव ऐं उन जा पैसा कयो त हाणे इहो कंहिंजे हथनि जी कमाई आहे, उन भाईअ जी जंहिंजो तव्हां खीसो कटियो आहे। मिसाल तौरु हाणे इहो जेको तव्हां परावनि पंहिंजे पुटनि ऐं ॿारनि खे खीरु वठी ॾींदव, अंब वठी ॾींदव, इहे हराम आहे। साॻियो सां रिश्वत, ठगी, ग़रीबनि खे थाणनि में कुटे उन्हनि खां पैसा वठी पोइ वरी SHO जेको आहे सो उहे पैसा खणी वरी पुट खे वञी ॾिया हुनजो इलाजु करायो, इहो जाइज़ कोन्हे। पंहिंजे हथ जी कमाई, नथी पघार पूरत पए त शाम जो धंधो कयो, कुकड़ियुनि जो खारो लॻायो, कूलकार न लॻायो, रिज़्क़ त मिलणो आहे न। छो जेको तव्हांखे रिज़्क़ हराम मां मिलणो आहे उहो हलाल मां लाज़िम मिलंदो, ओतिरो ई मिलंदो, घटि न थींदो। वला तातदऊ, हदुनि खां न लंघो। इन अल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन, जेके अलाह जे ॾिनल बाउंड्रीज़ खे ओरांगींदा अलाह खे पसंदि कोन था अचनि। तंहिं करे रब साईं फरमाए थो वकुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाह हलालन तय्यिबा, अलाह जे रिज़्क़ मां हलाल खाओ ऐं तय्यब खाओ। गॾो न खाई सघंदो, चाहे वरी तव्हांजे पैसनि सां वरितल हुजे, उहो तय्यब न आहे। पर ॿकरी तव्हां न खाई सघंदो जो चोरीअ जी आहे, छो त हलाल न आहे। इहे ॿई शयूं कंबाइन थियलियूं आहिनि। वतकुल्लाह, अलाह खां डिॼो, अल्लज़ी अंतुम बिही मोमिनून, जंहिं ते तव्हांजो ईमान आहे। हलाल खे हराम न कयो। हिकिड़ी शइ तव्हांखे अलाह साईं सुठी ॾिनी आहे, ख़ुशबू वारी, खाइण में मज़ो थो अचे, पोइ उन खे बेहुरमती करे धप करे खाईंदव त हीअ धप थींदी, हिन में कीड़ा पवंदा, त इन मां थी सघे थो मूंखे नशो थिए। अलाह ताला फरमाए थो त वमिन समरात ते नखील वल आनाब, जे अलाह जा मेवनि में खजूर आहे, अंगूर आहिनि, तत्तखिज़ून मिनहू सकरऊं रिज़्क़न हसना, जे इन मां के नशो करे था खाइनि ऐं के वरी उनखे रिज़्क़ हसन था खाइनि। जेकॾहिं तव्हां अंगूर ताज़ा ताज़ा खाधा, रिज़्क़ हसन आहे। ओॾी महिल जूस कढंदव, रिज़्क़ हसन आहे।
पर उन्हनि अंगूरनि खे उहो फौजी बूट पाए होद में लताड़े 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 पोइ वरी उन्हनि खे दॿनि में विझी पूरे छॾियो। पोइ आहिस्ते आहिस्ते उन में धप थींदी, पोइ वरी कीड़ा पैदा थींदा, वरी कीड़ा मरंदा, वरी उन्हनि जी जूस निकिरंदी। इहे सभु शयूं पाण में कंबाइन थींदियूं। जेतिरा साल पूरींदो ओतिरो हुन में ख़बासत वधंदी। पोइ वरी उनखे ॿाहिरि कढी छाणे साफ़ु करे ऐं पीअंदो। त इहा बेहरुमती जी सज़ा आहे नशो। ऐं जेको शराब पीए थो, अलाह ताला क़ुर में फ़रमायो आहे त शराब पीअण वारे खे 2 सज़ाऊं थियूं मिलनि हिन दुनिया में। नंबर 1, उनजो बुग़्ज़ थींदो हर कंहिं सां जहिड़ो, घर में जहिड़ो, ज़ाल सां जहिड़ो, ॿारनि सां जहिड़ो, कंहिंसां कोन ठहंदो, इहो शर्त आहे। ऐं हुनजी फैमिली लाइफ तबाह थींदी। वरी माण्हू उते चवंदा न, साईं हाणे फिल्मुनि में ॾिसूं था अंग्रेज़ बि त पीअनि था न, छा थो थिए? बाबा अंग्रेज़नि खे हिन शराब हुनजी फैमिली लाइफ डिस्ट्रॉय करे चुकी आहे। हुननि जे ख़ानदान तबाह थी चुको आहे। हुननि जी छोकिरी 15-16 सालनि जी थींदी त माउ पीउ मेहणा ॾींदसि, ओ यू आर स्टिल लिविंग इन फादर्स हाउस। छोकिरो थींदो चवंदा पीउ चवंदुसि, यू वांट मी टू फीड यू, मां तोखे खारायां पंहिंजे पैसनि सां, माना निकिरो घर मां। वरी उल्टो जॾहिं पीउ पोड़ो थिए त न को पुटु रखंदुसि न धीउ रखंदुसि, चवंदुसि वञी हॉस्टल आहे पोड़नि जी, उते वञी रह। या फैमिली बची कान्हे का। क़ुर जॾहिं चए थो बुग़्ज़ थिए थो, ख़तमु थी वई आहे। शादियूं हाणे करणु बंदि करे ॾिनियूं अथनि, कॉन्ट्रेक्ट मैरिजिस, जेतिरा साल रही रहो पर हलियो वञे, इहा बची आहे न। हाणे था असीं चऊं त साईं इन्हनि इहे पीअनि था तॾहिं करे असीं पीअंदासीं, पोइ असां पंहिंजी फैमिली तबाह कयूं। ऐं उन खां पोइ नशे जे करे निमाज़ूं वयूं, अलाह जो ज़िक्र वियो। इहा ख़बासत इन बेहुरमती करण जे करे थिए थी, जेका अलाह हिकिड़ी शइ ॾिनी आहे त तव्हां खाओ। इन फी ज़ालिकल आयात लिक़ौमी यअक़िलून। अलाह चए थो अकुल वारा माण्हू त हिन आयत मां सबक़ सिखंदा। निशानियूं आहिनि अकुल वारनि जे लाइ। कुल अरयतुम मा अंज़ल अल्लाहु लकुम मिन रिज़्क़िन, तव्हां ॾिसो जेको अलाह साईं तव्हां जे लाइ रिज़्क़ मोकिलियो आहे, नाज़िल कयो आहे, फ़जअलतुम मिनहु हरामन व हलालन, कंहिंजे नाले तव्हां हुनखे हलाल था करे छॾियो, कंहिंखे हराम करे था छॾियो। ऐं बुज़ुर्गनि जे नाले चवंदा आहिनि न साईं असांजो बुज़ुर्ग हो, पोइ नफ़्स खे मारण जे लाइ दिलो खणी ॾींदो, दर दर ते खड़काईंदो, पोइ त हलवो मिलंदो आसमानी, पोइ चवंदो नफ़्स खे खाईंदे छा, न ॾींदो साईं, तूं सिक, विझंदो दिले जे अंदरि, इन दिलो सॼो भरे वञी उछलाईंदो ढेर ते। इहो त थी सघे थो अलाह जो बुज़ुर्ग हुजे, पर हीअ माण्हुनि कूड़ था आणनि जे मथां। असीं नथा चऊं हुन बुज़ुर्ग जो ॾोह आहे, कूड़ आहे। इन कीअं कंदो ईअं अलाह जो वली ऐं बुज़ुर्ग इहो कमु, अलाह जे रिज़्क़ जी बेहुरमती कंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त चांवर बि हिकिड़ो जेको प्लेट में बचे उहो बि बचायो न, उहो बि खाओ, छो त अलाह जी इन ते वॾी महिनत थियल आहे हिकु चांवर जे पैदाइश ते। तव्हां जेकॾहिं कंहिं दोस्त खे को सुठो कपिड़ो ॾियो गिफ्ट ऐं ॿिए ॾींहं ते ॾिसो त उहो ढेर ते पियो आहे, तव्हांजी दिलि छा चवंदी? अलाह ताला बि पसंदि कोन थो करे। संदसि एॾी कारीगरीअ सां ठहियल शयूं माखी थी ही थी तव्हां ईअं ज़ाया करे उछलायो। त अलाह चए थो त कुल अल्लाह अज़न लकुम अम अलाह तफ़्तरून, तव्हांखे अलाह ॾसियो आहे छा त हीअ शइ न खाओ, हराम कयो हिनखे, या तव्हां अलाह ते कूड़ था आणो। कद ख़सर लज़ीन क़तलू औलादहुम सफ़हम बग़ैर इल्मियूं व हर्रमू मा रज़क़हुमुल्लाह इफ़्तिराअन अलल्लाह। के माण्हू आहिनि अॼुकल्ह जेके भोपा आहिनि, अॼुकल्ह इहो धंधो शुरू कयो अथनि, माइनि खे चवंदा हे जो की तोखे ॿार ॼाओ आहे सो इहो शैतानी ॿार आहे, हिनखे मार। या चवंदा पीउ खे चवंदा हे तुंहिंजो न आहे, इहे भोपा। ऐं उन खां पोइ अलाह चए थो अलाह जे रिज़्क़ खे हराम कनि था, अलाह ते कूड़ हणी। कद ज़ल्लू, इहे बिल्कुलु गुमराह थी विया आहिनि, वमा कानू मुहतदीन में हिदायत न आहे। अलाह फरमाए थो फ़कुलू मिमा रज़क़कुमुल्लाह हलालन तय्यिबन वश्कुरू नेमत अल्लाह, ऐं अलाह जे नेमत जो शुक्र कयो। इन कुंतुम इहा तअबुदून, जेकॾहिं तव्हां मोहिद आहियो ऐं अलाह खे पुकारियो था, अलाह खां घुरो था। बाक़ी जे मुशरिक आहियो, अलाह सां गॾु ॿियनि शख़्सनि खे घुरायो था, त पोइ त तव्हां अलाह जो शुक्र कोन कंदो। तव्हां चवंदो फलाणो खां घुरियो हुउमि बुज़ुर्ग, उन मूंखे रिज़्क़ में तरक़ी ॾिनी आहे, उन जो थोरो कंदो अलाह छुटो। रिज़्क़ इम्तिहान ख़ातिर घटिबो ऐं वधिबो। अलाह ताला फरमाए थो फ़अमल इंसान इज़ा मब्तलाहु रब्बुहु, जॾहिं इंसान जो अलाह से आज़माइश वठे थो, फ़अकरमहु व नअमहु,
ऐं उन खे इकराम करे थो, रिज़्क़ वधाए ॾिए थो, नेमतूं ॾिए थो, फ़यक़ूलु रब्बी अकरमन, त पोइ मिलंदो माण्हुनि खे चवंदो हा साईं वाह वाह साईं अलाह जो शुक्र आहे, अलाह ताला बनी ॾिनी आहे सुठी बनी आहे, पाणी बाहे ढगियूं आहिनि, अलाह जो शुक्र आहे, अलाह जो शुक्र आहे, ईअं चवंदो। वाइमा इज़ा मबतला, पोइ अलाह आज़माइश ख़ातिर फ़क़दर अलैहि रिज़्क़ु, वरी तंगी कंदुसि, फ़यक़ूलु रब्बी अहाना, त छा चवंदो अलाह त मुंहिंजो क़दुरु ई कोन कयो, बेइज़ती करे छॾी, मां हेॾो हुनजी इबादत पे कई, मां हीअं पे कयो, छा करे छॾियईं मूंसां। अलाह ताला फरमाए थो उन माण्हूअ खे, इहा जेका तोखां मां तंगीअ जी आज़माइश आहे, उहा बि तुंहिंजे अमलनि जे करे ॾिनी आहे, न त मां तोखे नेमत जी आज़माइश सां बि आज़माए थी सघियुसि। छाजे लाइ? कल्ला बल्ला तुकरिमूनल यतीम, तो हेॾे माल जे बावजूदु कहिड़े यतीम जी किफ़ालत कई, जंहिंजो पीउ मरी वियो आहे, ग़रीब ख़ानदान जो ॿारु आहे, रुलंदो थो वठे, पढ़ी कोन थो सघे, तो उनखे संभालियो, उनखे तो इकराम कयो, उनखे तो मथे सां प्यार सां हथु रखियो। उनखां पोइ वला तहादून अला तामिल मिस्कीन, ऐं कहिड़ो तव्हां कंहिं ग़रीब खे खाधे जो सोचो। हिते ईंदी माना हिकिड़ो बीमार आहे, तव्हांजो इलाजु करायो त पंहिंजे बचनि खे कमाइण लॻे, वरी हिकिड़ो कारीगर आहे, हिकिड़ो टेक्नीशियन आहे, उनखे इक्विपमेंट कोन्हनि, औज़ार कोन्हनि, कॾहिं तव्हां सोचो त हीउ वीचारो वठी नथो सघे, हिनखे मां रुॻो इहो सामान वठी ॾियां त इन सां पंहिंजो कमाइणु शुरू थींदो, कॾहिं इन ते तव्हां सोचो। तंहिंजे करे चए थो त इन न सोचण जे करे आउं तव्हां खां तंगीअ जो इम्तिहान वरितो। जेकॾहिं तव्हां इन्हनि शयुनि ते सोचो हा त असां तव्हां खां ख़ुशहालीअ जो इम्तिहान वठूं हा। इहो बि थी सघे थो ख़ुशहालीअ में फेल थी वञे, पर पास बि थी सघे थो। छा असां इन इम्तिहान लाइ तयारु आहियूं त अलाह घुटे असांखे रिज़्क़ बि न हुजे, मानीअ लाइ डुकंदा वठूं, पाणीअ लाइ डुकंदा वठूं, इहो बि इम्तिहान त थी सघे थो न। हिननि ॿिनि न कमु करण जे करे इहो इम्तिहान वठी सघे थो। ॿियो ताकुलू न तुरास अकलनि लमा, मुअलनि जो माल, मुअलनि जी विरासत पेॾा पेट भरे खाओ, कमायो कोन त वरी बाबो छॾे वियो, हेतिरियूं बनियूं बाबे मूंखे हेतिरियूं ॾिनियूं, वरी तुहे बूनल माल हुबन जमा, वरी पोइ थयनि जूं थयूं गॾे रखो था। तंहिं करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, अना व काफ़िल यतीम, सुनन अबू दाऊद जी हदीस शरीफ़ आहे, जेको माण्हू यतीम जी किफ़ालत थो करे, इन न आहे त हाणे तव्हां यतीम खे घर में रहायो, जिथे रहे थो तव्हां उते बि उनखे सपोर्ट करे सघो था न। उनजी माउ खे चवंदो आहे, मां असां तव्हांखे हर महीने 1000 रुपयो ॾियूं था, ऐं तूं 500 तूं रख, 500 में ॿार पंहिंजो लटा कपिड़ा वठी किताब वठी स्कूल वञी, इहा बि त आहे न। भई 12 सालनि खां पोइ तो यतीम कोन थींदो, पर 12 सालनि ताईं हिनखे सपोर्ट कजे। ऐं इहा स्कीम अल्हम्दुलिल्लाह असां हिते शुरू कई, ऐं उन में हिन वक़्तु शायदि शाह साहब किथे आहे, घणा आहिनि साईं? 100 कम थिए न, टोटल हींअर घणा आहिनि? 100 ॿार 2.5 सालनि खां यतीम, 100 फैमिलियूं उन्हनि खे डायरेक्ट 1000 रुपयो पई थी मोकिलियूं। यानी असां वटि कोन था अचनि पैसा, असां रुॻो उनजी मैचिंग कराई आहे। अञा बि केतिरा यतीम, शाह साहिबु आहे इहो साईं रखियलु आहे इन कम लाइ, त हिनखे मॉनिटर थो करे। कंहिं यतीम खे न पहुचंदा त वरी हुन फैमिलीअ खे कॉल कंदो, बाबा हिनखे छो न पहुता पैसा, 1000 मोकिलियो। 100 यतीम हिन वक़्तु, 100 फैमिलियूं उन्हनि खे पैसा पहुचाइनि पियूं थियूं। ऐं जेकॾहिं तव्हां मां बि कंहिंखे शौक़ु आहे त मां हिकिड़ो यतीम खणा 1000 रुपये वारो, त असां वरी तव्हांखे उन यतीम जी एड्रेस ॾींदासीं, उनजो तव्हांखे ॾींदासीं त बाबा हे यतीम आहे ऐं हिनजी हीअ एड्रेस आहे, तव्हां इन्हीअ खे ईज़ी पैसा करे हर महीने तव्हां 1000 रुपयो मोकिलियो, त जीअं यतीम पलिजी पवे। त पाण सलाह फरमाए त जेको यतीम जी किफ़ालत करे थो, त मां ऐं उहो कहाते हिन ॿ आङुरियूं मिलाए चयईं त अची त जेको आहे सो असां जन्नत में ईअं गॾु हूंदासीं। हिकिड़ी यतीम जी किफ़ालत लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असांजी ईअं उते जेका मेलाप थींदो। जंहिंजो अलाह रिज़्क़ वधाए या घटाए, अलाह फरमाए थो, अलाह यब्सुतु रिज़्क़ लिमन यशा व यक़दिर, जंहिंजो अलाह चाहे रिज़्क़ वधाए या जंहिंजो घटाए। लेकिन फ़रिहू बिल हयात दुनिया, अलाह चए थो त जॾहिं मां कंहिंजो रिज़्क़ वधायां थो त ॾाढो ख़ुशि थो थिए। चए थो ठीकु आहे तूं ख़ुशि थी, लेकिन इहो यादि रख, वमल हयात दुनिया फ़िल आख़िरत इल्ला मताम, हीअ जेका हीअ ज़िंदगी आहे न, इहा आख़िरत जे मुक़ाबले में ईअं आहे जीअं तव्हां प्लेटफार्म ते वञी वेहो था त गाॾी अचे त हलियो वञा, बसि इन खां वधीक न आहे। बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ते आहे सुनन इब्न माजा जी, पाण फरमायूं, मां मसल दुनिया फ़िल आख़िरत, दुनिया जो मिसाल आख़िरत जे मुक़ाबले इन आहे, इला मसल मां यजल अहदकुम इस्बाहू फ़िल यम, जो हिकिड़ो समुंड में आङुर ॿोड़ियो
फल यंज़ुर, पोइ तव्हां नज़र कयो, बिमा यज, केतिरो पाणी तव्हांजे आङुर ते चढ़ियो आहे, इहो पाणी हीअ दुनिया आहे ऐं सॼो समुंड आख़िरत आहे। तंहिंजे करे एॾी ख़ुशी करण जी ज़रूरत कान्हे, पर अलाह जो शुक्र अदा कयो। अलाह खां सवाइ रिज़्क़ कंहिंजे बि हथ में न आहे। अलाह फरमाए थो कईमिन दाबतिन ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाह यर्ज़ुकुहा व इय्याकुम। चए थो केतिरा जानवर आहिनि जेके पंहिंजो रिज़्क़ स्टोर नथा करे सघनि। झिरकी आहे, उहा अथसि छा को अन जी ॻूण भरियल या अटे जी, न, सुबुह जो बुखियो पेट वञे थी, शाम जो मोटी थी अचे। त अलाह चए थो केतिरा जानवर आहिनि जेके पंहिंजो रिज़्क़ खणी कोन था सघनि। अल्लाह यर्ज़ुकु, अलाह पंहिंजो पेट भरे थो न, व इय्याकुम, तव्हांखे बि ईअं रिज़्क़ ॾींदो। सिर्फ़ु अलाह खां तहलका त सही कयो, उहो हूअ समीउन अलीम। इन लाइ त अलाह चए थो मां जेकी ॿ मुंहिंजूं प्रॉपर्टीज़ आहिनि, जेके ख़ासियतूं, त आऊं 100% जेको तव्हां ॻाल्हायो था आस्तड़ी मां ॿुधी थो वठां। उहा अलीम, ऐं तव्हांजी पूरी हिस्ट्री मां ॼाणा थो। सिर्फ़ु ॻाल्हायो मूं सां, मूंखां घुरो। इन लज़ीन ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां पुकारियो था, ॿियनि शख़्सियतुनि खे, ला यमलिकून लकुम रिज़्क़ा, उन्हनि जे हथ में तव्हांजो रिज़्क़ आहे ई कोन। फब्तगू इंदल्लाह, रिज़्क़ जे करे रिज़्क़ वधाइणो आहे त अलाह खां घुरो। हीअ चिटियूं आयतूं आहिनि न, मां तर्जुमो थो कयां न। हाणे इन जे ख़िलाफ़ु को अहिड़ो माण्हू अचे वाइज़ वारो तक़ीर करे तव्हांखे गुमराह करे, त मां छा थो करे, हे त मां चिटो क़ुरान आहे। वाबदू, सिर्फ़ु अलाह जी इबादत कयो, वशकुरू ल, उनजो शुकुरु कयो। छो त शुकुरु जेको आहे सो रिज़्क़ खे वधाए थो। इलैहि तुरजऊन, तव्हांखे उन ॾांहुं मोटिणो आहे। अलाह फरमाए थो याबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन जी इबादत कनि था या सॾनि था, मा ला यमलिकु लहुम रिज़्क़न मिन समावात वल अर्द शैया, उन्हनि जे हथ में हिननि जो रिज़्क़ ज़रो बि कोन्हे न ज़मीन में न आसमान में। वला यस्ततीऊन, ॿी ॻाल्हि त जेकॾहिं हुजे बि तॾहिं बि ॾेई नथा सघनि। घणे मान जी तमन्ना बि नुक़सानु आहे। माना हिकिड़ो तबिके में इंसानु वेठो आहे, अलाह हुनखे इज़त सां रोज़ी ॾिए थो, पर हाणे चए त मां के अरबपति थियां, इहो बि नुक़सान जी ॻाल्हि आहे। मिसाल तौरु हे कारून जी ॻाल्हि अचे थी त इनखे ॾाढो पैसो हो, छा कंदो, इन कारून कान मिन क़ौम मूसा फबग़ा अलैहिम। बग़ा अलैहिम जो मतिलबु आहे एक्सप्लॉइटेशन करणु, अधु मज़ूरी ॾियणु कंहिंखे मुफ़्त में वंगार वहाइण जी असांजे माण्हुनि जो हूंदो आहे। इन करे हू वॾो करोड़ अरबपति थी वियो। त माण्हुनि हुनखे चयो ला तफ़र, अची एॾी तूं ख़ुशियूं थो करीं एॾो पैसनि जे करे। इन अलाह ला युहिब्बुल फ़रीहीन, अलाह ताला इहे जेके पार्टियूं ऐं बल्ब ऐं दुहल वॼाइण त मूंखे पैसा मिलिया मूंखे वज़ार में, अलाह खे पसंदि न आहे। बल्कि वक़्तग फ़ीमा आताक अल्लाह दारिल आख़िरा, जेको अलाह तोखे शयूं ॾिनियूं आहिनि इन्हनि खे यूज़ करे आख़िरत कमाए। ॿारनि खे वला तंस नसीबक में दुनिया, ठीकु आहे तूं बि खा, हिन दुनिया में जेको तूं जो सो आहे खा, पंहिंजे औलाद छॾ, पर इन खां अलावा ही जेके रिसोर्सिस तो वटि आहिनि इन्हनि खे अलाह जे रस्ते में लॻाए, इन्हनि खे यूज़ करे परचेज़ कर आख़िरत जी दुनिया। व अहसन कमा अहसन अलाह इलैक, जेकॾहिं अलाह तोसां भलाई कए त तूं माण्हुनि सां भलाई कर। चवणु लॻो मां कोन थो मञा, काल इन मां ऊती तूं अला इल्म ईंदी, चए हे त मां पंहिंजे टेक्निक सां पैसा कमाया, हे मां महिनत करे कमाया, मूंखे इल्मु मां इन में कमाया। ऐं पोइ जॾहिं निकिरंदो हो उहा ख़रज अला क़ौमी, मां विच माना थो कहिड़ो टाइम कोन्हे, त वॾो शोबाज़ी करे निकिरंदो। पहिरीं त हिन जे अॻियां पहलवान हूंदा, जेको क़ुर में अचे थो, सिर्फ़ु उहे पहलवान हिन जूं चाॿियूं खणंदा खज़ाने में। उन खां पोइ दुल शरदायूं पोयां वेंदो हो। त जॾहिं ही ख़रज अला क़ौमी फ़ी ज़ीनती, जॾहिं पंहिंजे शान शौक़त सां ॿाहिरि निकिरंदो त काल लज़ीन युरीदून हयात दुनिया, जेके हिन वांगुरु चवनि पर असांखे बि माल हुजे, चवंदा या लईत लना मिसल मां ऊती कारून, काश असांखे बि हिन जहिड़ो माल हुजे। इन्नहू लज़ू हज़्ज़िन अज़ीम, की वाह जा भाग अथसि। लेकिन उते जेके इल्म वारा हुआ, जिन खे क़ुर पेट में हो, जिन माना सम्झी हुई, उहे चवणु लॻा वई लकुम, चरिया थिया हो छा, सवाबुल्लाह ख़ैरू लिमन आमन व अमिल सालिहन, अलाह त इन खां वधीक शयूं ॾींदो जेके ईमान वारा नेक अमल कमनि था। वला युलक़हा इल्ला साबिरून, इहा शइ उनखे मिलंदी जेको अलाह जे लाइ मुड़ुसु माण्हू थींदो ऐं सबुरु कंदो। पोइ अलाह साईं फरमाए थो ज़िलज़िलो आयो, फ़ख़सफ़ना बिही व बिदारिल अर्द, पोइ हुनखे करे छॾियोसीं त केरु हुनजी मदद करण वारो कोन हो। त उहे माण्हू जेके चवनि बसि असांखे बि एॾो माल मिले,
असबह लज़ी तमन्नू मकान हूं बिल अम्स, जेके कल्ह पे चवंदसीं असां भेड़ा अमीर थियूं, छा चवणु लॻा, वई क अन अल्लाह यब्सु रिज़्क़ लिमन यशा मिन इबादिही व यक़दिर, चई अलाह ॿाहूं था ॿधूं, माफ़ी घुरीसीं, अलाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे रिज़्क़ वधाए ॾिए, जंहिंखे घटाए ॾिए। लौला अन मन अल्लाह अलैना, जेकॾहिं अलाह असांखे जेको रिज़्क़ ॾिनो आहे जेकॾहिं इहो न ॾिए हा त असां बि हिन सां गॾु दफ़न थी वेंदा। त हिन करे घणे रिज़्क़ जी उन खां पोइ क़ुर पढ़ण वारा रिज़्क़ खे वधाइनि था। इन लज़ीन यतलून अल किताब, जेको क़ुर खे पढ़नि था, यतलून अल किताब अल्लाह व अक़ामू सलात, निमाज़ क़ाइमु कनि था, व अनफ़क़ू मिमा रज़क़नहुम सिरों व अलानिय, जेको ॾींहुं राति अलाह जे रस्ते में लिकाए ऐं ज़ाहिर करे अलाह जे रस्ते में ख़र्चु कनि था। यरजून तिजारतन लन तबूर, त उहो अहिड़ो बिज़नेस था कनि जंहिंमें हिनखे नुक़सानु कॾहिं कोन पवंदो। ऐं अलाह साईं ल युवफ़ियहुम उजूरहुम, अलाह जेको आहे सो उन्हनि खे पंहिंजो बदिलो त पूरो ॾींदो। उहो यज़ीदहुम मिन फ़ज़ली, बल्कि उनखे अञा फ़ज़ल वधाईंदो, जेतिरो ॾींदो अलाह वधाईंदो। इन्नहु गफ़ूरुन शकूर, बेशक अलाह ताला मग़फ़िरत ऐं शुकुर क़बूल कंदड़ आहे। शिरक वारा, जेके शुकुर करण वारा जेके आहिनि, अलाह रिज़्क़ वधाए थो। अलाह फ़रमाए थो व इज़्ताज़न रब्बुकुम, तव्हांजे रब ई ऐलान करायो आहे। उन वक़्तु टीवियूं हुजनि हा त पूरी दुनिया में इहा हेडलाइन वञे हा, व इज़्ताज़न रब्बुकुम, तव्हांजे रब ई ऐलान करायो आहे, लइन शकरतुम, जे अलाह ताला जो ॻाल्हियुनि ते तव्हां शुकुर कंदव, ल अज़ीदन्नकुम, त आउं तव्हांखे वधाईंदुसि। इहो ऐलान थियलु आहे। वलैन कफ़रतुम, जे नाशुक्री कंदव, इन अज़ाबी लशदीद, त पोइ मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे ॾाढो। अलाह ताला खां दुआ था कयूं त अलाह साईं असांखे इन रिज़्क़ जी जेका पाण सम्झाणी ॾिनी अथई असांजे सम्झ में अची वञे।